बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज मैं 28वें योम तसीस के प्रोग्राम पर मैं अपने इंतहाई वफादार डिस्ट्रिक्ट जामशोरो के साथी महेश कुमार जीरामानी का तहे दिल से मशकूर और ममनून हूँ, जिसने हमें बुलाया और उन्होंने तकरीब का आगाज़ किया और यहाँ पे योम तसीस के सिलसिले में ये प्रोग्राम हुआ। भाई, बात यह है कि जब से ये मुल्क बना है, जिस मकसद के लिए बना, जमहूरियत के लिए बना, लेकिन जमहूरियत नहीं आई। जब भी ये चाहते हैं, कौन चाहते हैं, मैं क्लियर कहूँ, यहाँ की इस्टेब्लिशमेंट, यहाँ के जनरल जब चाहते हैं इलेक्टेड गवर्नमेंट को बरतरफ करके उनको घर भेज देते थे। जुल्फकार अली भुट्टो को, मोहम्मद खान जुनेजो को, नवाज शरीफ को, उसके बाद इमरान खान को, सारों को घर भेजने वाले जो हैं वो सारे जनरल हैं। बाबा, जेस्तो ही जनरलन जी बालादस्ती कायम हूंदी ऐं जनरल फौज तव्हांजे मामलात में मुदाखलत कंदा रहंदा त तव्हांजो मुल्क तरक्की न कंदो। तव्हांखे इक़्तिदार कोन्हे, तव्हां वटि को अख़्तियार कोन्हे, तव्हां पंहिंजे धरती जे वसीलनि जा वारस कोन आहियो। हुननि जा फौजनि जा पुट अमेरिका में, ऑस्ट्रेलिया में, स्विट्जरलैंड में, फिनलैंड में, आइसलैंड में, आयरलैंड में, दुनिया जे सभिनी, डेनमार्क, स्वीडन में रहनि पिया। उन जा फार्म हाउस आहिनि ऐं असांजे माण्हू वटि बिजली कान्हे, घर कोन्हे, रोज़गार कोन्हे। असां हिन पंहिंजे मुल्क में इंतहाई ॾुखिया आहियूं। असांजो आइन जेको आहे उहो मुअत्तल आहे, आइन ते को अमल कोन थो थिए। जमहूरी इदारा सभई सबोताज आहिनि, जमहूरियत सां वरी वेसाघाती थी आहे। उन करे खान साहब जो जुर्म कहिड़ो आहे जो राति जो 12 बजे कमर जावेद बाजवा पहुतो आहे प्राइम मिनिस्टर हाउस में ऐं चवनि था तूं प्राइम मिनिस्टर हाउस खाली कर, न त तोखे गिरफ़्तार कंदासीं। राति जो डायरी पंहिंजे हथ में खई अथई ऐं बनी गाला रवानो थी वियो आहे। यार, कहिड़ो ॾोह आहे उन माण्हू जो, कहिड़ो ॾोह आहे जंहिं 22 साल जदोजहद करे पार्टी ठाही। 96 में 25 अप्रैल 1996 में पार्टी जो बुनियाद रखियो हुई त मज़लूमनि खे ताक़तवर बनाईंदुसि, पर अॼु बि मज़लूम उहे ई मज़लूम आहिनि, मज़लूमनि खे कंहिं बि ताक़तवर न बनायो आहे। अचो त पाण जदोजहद करियूं, इमरान खान जे नसब लेन ऐं फ़िक्र ऐं मंशूर खे ताक़तवर बनायूं, इमरान खान खे आज़ादु करायूं ऐं हिन मुल्क खे ख़ुशहाल बनायूं। महिरबानी साथी।